मॉडल ऐं अदाकारा हुमेरा असगर जो मौत कीअं वाक़िअ थियो? खेसि क़तलु कयो वियो, हुन ख़ुदकुशी कई या संदसि मौत तबई तौरु वाक़िअ थियो? इहे उहे सुवाल आहिनि जेके पाकिस्तानी मीडिया ऐं सोशल मीडिया ते गूंजी रहिया आहिनि। पर इहा साॻी सोशल मीडिया ऐं मीडिया 9 महीननि ताईं ख़ामोश हुई। हुन ख़बर चारी न लथी त आख़िर ओचितो हुमेरा असगर किथे गुम थी वई आहे। उहा न रॻो स्क्रीन तां पर समूरे मंज़रनामे ताईं आख़िर छो गुम थी वई आहे। हुमेरा असगर जो मौत ऐं उन खां पोइ संदसि लाश जे हालत में मिलियो आहे, इहो इंतिहाई दिलि दहिलाईंदड़ वाक़ियो आहे। हिकु औरत फ्लैट में फोत थी वञे थी। 9 महीननि ताईं केरु ख़बर ई नथो लहे, न संदसि माइट, न पाड़ेसरी, न दोस्त अहबाब संदसि ख़बरचार लहनि था त आख़िर हूअ ओचितो मंज़रनामे तां छो गुम थी वई आहे। आख़िर छो न हू फ़ोन अटेंड करे रही आहे, न संदसि फ़ोन लॻे थो, ऐं न ई सोशल मीडिया ते का पोस्टिंग वग़ैरह करे रही आहे, ऐं न ई किथे संदसि अचण वञण आहे, न शूटिंग ते, न ई कंहिं ऑफिस में, न ई कंहिं तक़रीब में हू आख़िर छो न पई नज़र अचे। जॾहिं फ्लैट जो मालिक अदालती टीम वठी फ्लैट जो दरवाज़ो तोड़े अंदरि दाख़िल थिए थो त संदनि साम्हूं इंकशाफ़ थिए थो त हुमेरा असगर मुर्दा हालत में पियल आहे। नेठि 3 ॾींहंनि खां पोइ संदसि वारिस कराची जे सर्दखाने मां संदसि लाश खणे लाहौर रवाना थी विया। मीडिया जी सख़्त तनक़ीद बाद नेठि 11 जुलाई ते हुमेरा असगर जो भाउ संदसि लाश खणाइण लाहौर खां कराची पहुतो। मीडिया जे सख़्त सवालनि जे जवाब में संदसि चवणु हो त हू छिपा ऐं पुलिस सां फ़ोन ते राब्ते में हुआ। संदनि ख़ानदान में फोतगी थी वई हुई, हू उन सदमे में हुआ, तंहिं करे हू हुमेरा जो लाश खणाइण न पहुता। मेरे फादर की जो सिस्टर है उनकी डेथ हुई, इस वजह से भी डिस्टर्ब थे काफी। मीडिया ते इहा अफ़वाह हली रहिया हुआ त हुमेरा असगर जो लाश संदसि वालिद वठण खां इनकार करे छॾियो आहे। कहा कि जी हम पिछले कोई तकरीबन 1.5-2 साल से इनके साथ राब्ते में नहीं थे। पर हाणे इहे ख़बरूं अची रहियूं आहिनि त संदसि वालिद त 1 साल अॻु ई फोत थी चुको हो। जेतोणीकि फॉरेंसिक ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट्स अञा ताईं हथमी तौरु साम्हूं नाहिनि अची सघियूं, पर इब्तिदाई जांच मां इहा ख़बर पई आहे त हुमेरा असगर जो मौत 6 खां 9 महीना अॻु ई थी चुको हो। यानी हिकु बिल्डिंग जिते केतिरा ई इंसान रहनि था, उन बिल्डिंग जे हिकु फ्लैट में हिकु इंसान मरी वञे थो, पर पाड़ेसरियुनि खे ख़बर ई नथी पवे। नेठि 6 खां 9 महीना गुज़री वञनि था, पोइ बि पाड़ेसरियुनि खे ख़बर नथी पवे त संदन बिल्डिंग में हिकु माण्हू मरी चुको आहे। छा ईअं बि मुमकिन आहे? छा इहा सूरतहाल ख़ुदि पाड़ेसरियुनि मथां बि केतिरा ई शक पैदा नथी करे? ॿुधायो वञे थो त हुमेरा असगर जो संदसि फ्लैट जे मालिक सां मसवाड़ न ॾियण तां केतिरनि ई महीननि खां तकरार हलंदड़ हो, ऐं फ्लैट मालिक मसवाड़ न ॾियण ख़िलाफ़ अदालत जो दर खुड़कायो, ऐं 8 जुलाई ते जॾहिं अदालती हुकूमत टीम बैलफ खणी पहुती त दरवाज़ो बंदि हो ऐं दरवाज़ो टोड़ियो वियो, जंहिंखां पोइ ख़बर पई त हुमेरा असगर संदसि फ्लैट में मुर्दा हालत में पियल आहे। हीअ कहाणी केॾी न फिल्मी कहाणी लॻे थी। हुमेरा असगर जे लाश जी जेका हालत हुई उहा ॿुधाइण खां ई ॿाहिरि आहे। हुमेरा असगर जे लाश जी हालत सबबि पोस्टमार्टम मां इहो पतो लॻाइण ई नामुमकिन बणिजी वियो आहे त संदसि मौत कीअं वाक़िअ थियो हूंदो। छा खेसि क़तलु कयो वियो हूंदो, हुन ख़ुदकुशी कई हूंदी, या संदसि मौत तबई तौरु वाक़िअ थियो हूंदो। हिन वाक़िए पुठियां तमामु छिरकाईंदड़ हक़ीक़तूं साम्हूं आयूं आहिनि। फ्लैट मालिक मसवाड़ न मिलण ख़िलाफ़ अदालत त पहुची वियो, पर हुन 9 महीननि ताईं इहा ख़बर चारी न लधी त संदसि फ्लैट में रहंदड़ हिकु औरत गुज़िरियल 9 महीननि खां बिना बिजलीअ जे कीअं गुज़ारो करे रही आहे। छाकाणि त ॿुधायो वञे थो त अक्टूबर जे महीने में हुमेरा असगर जे फ्लैट जी बिजली कटी वई हुई। बेहसी जी इंतिहा इहा बि आहे जो इंस्टाग्राम ते 7 लख फॉलोअर्स रखंदड़ हुमेरा असगर जे फॉलोअर्स त छॾियो, पर संदसि मिटनि माइटनि, दोस्तनि, शोबिज़ जे कुलीग्स इहा ख़बर चारी न वरिती त हुमेरा असगर किथे आहे। आख़िर छो हूअ सोशल मीडिया ते पोस्टिंग न पई करे? आख़िर छो संदसि फ़ोन मुसलसल बंदि वञी रहियो आहे? आख़िर छो उहा शूटिंग ते न पई अचे? आख़िर छो उहा कंहिं पार्टी में बि शिरकत नथी करे? ऐं आख़िर छो उहा कंहिं शॉपिंग प्लाज़ा, कंहिं मार्केट, कंहिं इस्पताल, कंहिं स्कूल या कंहिं ॿी जाइ ते नज़र छो नथी अचे? हिकु मशहूरु मॉडल ऐं अदाकारा गुज़िरियल 9 महीननि ताईं कंहिं शूटिंग में बि न आई। हूअ सोशल मीडिया ते बि का पोस्टिंग न करे रही हुई, कंहिं तक़रीब में बि नज़र न पई आई, कंहिंसां संदसि राब्तो बि न हो। पोइ इहो कीअं मुमकिन आहे त संदसि मिट माइट त छॾियो, संदसि शोबिज़ जा कुलीग्स हूंदा, संदसि दोस्त हूंदा, संदसि साहेड़ियूं हूंदियूं, उन्हनि छो आख़िर ख़बरचार न वरिती त हुमेरा असगर किथे आहे? हूअ
फ़ोन ते छो राब्ते में न पई अची सघे, हूअ कंहिं शूटिंग में छो न पई शरीक थी सघे, हू आख़िर छो सोशल मीडिया तां बि ग़ाइबु आहे। छा बहसी इन हद ताईं थी सघे थी जो 9 महीननि ताईं हिकु मशहूरु माण्हू स्क्रीन ताईं गुम हुजे, मंज़रनामे ताईं गुम हुजे ऐं संदसि केरु ख़बरचार ई न लहे। हिकु औरत हिकु फ्लैट में अकेली रिहाइश पज़ीर हुई, हूअ गुम थी वई ऐं पाड़ेसिरनि संदसि ख़बरचार ई न लधी त हू आख़िर किथे आहे। आख़िर फ्लैट में रहंदड़ जेके मर्द आहिनि उन्हनि खे त छॾियो, औरतूं त ख़बरचार लही पई सघियूं, त आख़िर छा मसइलो आहे जो हुमैरा असगर फ्लैट खां ॿाहिरि न पई नज़र अचे, हू फ्लैट खां ॿाहिरि छो न पई निकिरे या फ्लैट में दाख़िल थींदे नज़र छो न अची रही आहे। किथे हूअ बीमार त नाहे, किथे साणसि को हादसो त पेश नाहे आयो, पर कंहिं बि संदसि ख़बरचार न लधी। हीअ आहे अॼोके समाज जी बेहसी। जांच दौरान पुलिस खे हुमैरा असगर जा 2 फ़ोन हथ आया आहिनि। जांच मां पतो लॻो त हुमैरा असगर आख़िरी फ़ोन कॉल अक्टूबर 2024 में कई हुई, जॾहिं त फ्रिज में पियल सामान जी छंड छाण मां इहा ख़बर पई त उहो खाइण पीअण जो सामान 6 महीना अॻु ई एक्सपायर थी चुको हो। हुमैरा असगर जो तालुक़ लाहौर सां हो, हूअ 32 वरनि जी हुई। ॿुधायो वञे थो त हू कुझु साल अॻु केतिरा ई ख़्वाब सजाए कराची जी शोबिज़ इंडस्ट्री में दाख़िल थी हुई ऐं शोबिज़ जॉइन करण सबबि इहो बि चयो वञे थो त संदसि जेके माइट आहिनि, संदसि वालिद हो, उहे मथां सख़्तु नाराज़ हुआ, जंहिं करे हुमैरा जो ऐं संदसि माइटनि जो को राब्तो न हो। हुमैरा असगर हिकु निजी टीवी चैनल जे रियलिटी शो में शरीक थी, जितां थोरी घणी खेसि शोहरत मिली, जॾहिं त हुन कुझु ड्रामनि में अदाकारी कई, कुझु एड्स में बि नज़र आई ऐं हिकु फिल्म जे कंहिं सीन में बि हुनखे ॾिठो वियो। खुश रहें और खुशियां बिखेरें। खुश रह खुशियां बिखेरें। उन खां सवाइ संदसि कैरियर ते का वॾी कामयाबी न आहे। छा इहो ई हुमैरा असगर जे डिप्रेशन जो सबबु हो? केॾो न इल्मु आहे त हूअ जॾहिं जीअरी हुई त मीडिया खेसि पुछंदी न हुई, मीडिया खेसि अहमियत ॾियण लाइ तयारु न हुई, ऐं हाणे उहा साॻी मीडिया ऐं सोशल मीडिया खे हुमैरा असगर खां सवाइ ॿियो कुझु यादि ई न आहे। हूअ मॉडल हुई, अदाकारा हुई, थी सघे थो संदसि माइट बि साणसि नाराज़ हुजनि, पर संदसि मौत इंतिहाई दर्दनाक वाक़ियो आहे। संदसि मौत हिकु इंसान जो मौत आहे, जंहिं ते तमामु घणो ॾुख करणु घुरिजे, बजाए जो मथसि तनक़ीदूं कयूं वञनि, बजाए जो मथसि इल्ज़ाम तराशियूं कयूं वञनि, बजाए इन जे छो न उन बेहसीअ खे वाइखो कजे जंहिं सबबु हुमैरा असगर जे लाश जी इहा हालत थी। जेकॾहिं संदसि पाड़ेसिरी, मिट माइट या शोबिज़ जा कुलीग्स वक़्त सिर संदसि ख़बरचार लहनि हा त शायदि हुमैरा असगर जे लाश जी हालत इहा न थिए हा। छा हुमैरा असगर जे लाश जी हालत जा ज़िम्मेवार संदसि मिट माइट, संदसि पाड़ेसिरी, शोबिज़ जा कुलीग्स न आहिनि, जिन 9 महीननि ताईं संदसि ख़बरचार ई न लधी? हाणे मीडिया ते रड़ियूं करणु, रोज़ पिटको करण जो को फ़ाइदो न आहे। इंसान जी ख़बरचार लहंदा कयो त हू आख़िर किथे आहे। पंहिंजनि प्यारनि खां कॾहिं बि राब्तो कटींदा न कयो। जेकॾहिं तव्हांजो को प्यारो, को वास्ते वारो, को दोस्त यार तव्हां खां केतिरनि ई ॾींहंनि खां कटियल आहे त उन जी ख़बरचार ज़रूरु लहो।